ज़कात उन मुसलमान जे मथां फ़र्ज़ थींदी आहे जेको साहिब निसाब हुजे, मालदार हुजे, ऐं इहा ख़ालिसतन माली इबादत आहे। इन जो ताल्लुक़ आहे पैसनि सां, मिल्कियत सां। इन में जिस्म इस्तेमाल नथो थिए। नमाज पढ़ूं था, असांजो जिस्म इस्तेमाल थिए थो, पैसो इस्तेमाल नथो थिए। रोज़ो रखूं था, जिस्म इस्तेमाल थिए थो, पैसो इस्तेमाल नथो थिए। ज़कात में जिस्म इस्तेमाल नथो थिए, सिर्फ़ पैसो इस्तेमाल थिए थो। यानी इहा माली इबादत आहे। नमाज ऐं रोज़ो बदनी इबादत आहे, जिस्मानी इबादत आहे। ज़कात माली इबादत आहे। ऐं जेको हज आहे, हज अहिड़ी इबादत आहे जंहिंमें इंसान जो जिस्म भी इस्तेमाल थींदो आहे ऐं उन जो पैसो भी इस्तेमाल थींदो आहे। बदनी इबादत भी आहे ऐं माली इबादत भी आहे। जिस्म भी इस्तेमाल थींदो ऐं पैसो भी ख़र्च थींदो। इन करे हज जेको आहे उन जे लाइ मालदार हुजण भी ज़रूरी आहे। तो अल्लाह तबारक व तआला फरमायो, अल हज अशहुरुम मालूमात, हज जा महीना मुक़र्रर आहिनि। हज जा महीना मुक़र्रर आहिनि। हज जा कहिड़ा महीना आहिनि? रमज़ान मुबारक गुज़रियो, शव्वाल जो चंड नज़र आयो, शव्वाल जे चंड खां वठी ज़ुल हज जी 13 तारीख़ ताईं ये जेके भी महीना आहिनि, तक़रीबन 2.5 महीना, इन्हनि महीननि के हज वारा महीना सॾिबो आहे। शव्वाल जो मुकम्मल महीनो, ज़ुल्क़अदा जो मुकम्मल महीनो ऐं ज़ुल हज्जा जा 13 ॾींहं, इन्हनि महीननि के हज जा महीना सॾिबो आहे। मतलब त इन्हनि महीननि जे अंदर जेकॾहिं को शख्स हज जी नीयत सां इहराम बधंदो त उन जे मथां हज जा अहकामात लागू थींदा। बाक़ी ॿियनि महीननि में उम्रे जी नीयत सां इहराम बधी सघे थो, हज जी नीयत सां इहराम नथो बधी सघे। रमज़ान जे महीने में, मुहर्रम जे महीने में, रजब जे महीने में, ॿिए कंहिं भी महीननि में हज जी नीयत सां इहराम बधण जाइज़ न आहे। सिर्फ़ इन्ही 2.5 महीननि जे अंदर हज जी नीयत सां इहराम बधण जाइज़ आहे। त अल्लाह से फरमायो, अल हज अशहुरुम मालूमात, हज जा महीना मुक़र्रर आहिनि। फमन फरज़ फीहिन्नल हज, जंहिं शख्स पंहिंजे मथों हज लाज़िम कयो, यानी हज जी नीयत सां इहराम बधो, पो उन जे लाइ चंद कम जाइज़ न आहिनि। जीअं नमाज पढ़ूं था न, नमाज को पहिरियों खाइण पीअण जाइज़, ॻाल्हाइण जाइज़, सुम्हण जाइज़, कचहरी जाइज़। पर जॾहिं इंसान अल्लाहु अकबर करे नमाज जी नीयत बधंदो आहे, उन खां पोइ न खाइण जाइज़, न ॻाल्हाइण जाइज़, न निंड जाइज़, न सलाम जाइज़, न कलाम जाइज़। हालांकि ये शयूं छा आहिनि, आम हालत में त जाइज़ आहे न, पर जॾहिं नमाज शुरू कई से त हाणे गुफ्तगू जाइज़ न आहे, खाइण पीअण जाइज़ न आहे। त हज खां पहिरियां कुछ शयूं आम हालात में जाइज़, शिकार करण आम हालात में जाइज़, मथे ते टोपी पाइण आम हालात में जाइज़, कपड़ा सिबराए करे आम हालात में पाइण जाइज़, शिकार करण आम हालत में जाइज़, हम बिस्तरी आम हालत में जाइज़। जॾहिं को शख्स हज जी नीयत सां इहराम बधंदो आहे, हज जो इरादो कंदो आहे, हज जी नीयत कंदो आहे,
एहराम बधिजी वियो, हाणे पहिरियों कम पंहिंजे मथे खे नाहे ढकणो। तव्हां एहराम बधी वियो, हाणे मथे खे खुलियो रखणो आहे। मथे ते कपिड़ो, मथे ते टोपी, मथे खे नाहे ढकणो। पहिरियों कम इहो जाइज़ न। आम हालत में त जाइज़ आहे, नमाज में त टोपी ज़रूरी आहे, पर हज जी नीयत सां जॾहिं तव्हां एहराम ॿधो त हाणे तव्हांखे मथो खुलियो रखणो आहे। ॿिए नंबर ते जिस्म जो कोई वार नाहे लाहिणो। तव्हां एहराम ॿधण खां पहिरियां पंहिंजे जिस्म जा गैर ज़रूरी वार साफ़ करे सघो था, पर जॾहिं तव्हां एहराम ॿधी छॾियो, हाणे मुछां लाहिणो, सेरब कराइणो या जिस्म जो कोई भी वार लाहिणो जाइज़ न आहे। ॿ शयूं। नंबर टियों, एहराम ॿधण खां बाद सिबियल कपिड़ा इस्तेमाल करण जाइज़ न आहिनि। हिते पाण जीअं अमूमन सिलाई वारा कपिड़ा इस्तेमाल कयूं था, ये आम हालत में जाइज़, पर जॾहिं हज जी नीयत सां एहराम ॿधोसीं त पोइ सिलाई थियल कपिड़ा, सिबियल कपिड़ा इस्तेमाल न आहिनि करणा। टे शयूं। चौथी शइ, हज जी नीयत सां एहराम ॿधण खां बाद कोई शिकार नाहे करणो। आम हालत में शिकार जाइज़ आहे, हलाल पखी मारण जाइज़ आहे, नुक़सान वारी शइ खे मारण जाइज़ आहे, पर एहराम ॿधण खां बाद न शिकार जाइज़, न मच्छर मारण जाइज़, न जूअ मारण जाइज़। कंहिं क़िस्म जो चाहे वॾो जानवर आहे, वॾो पखी आहे या नंढो कीड़ो मकोड़ो आहे, कंहिं क़िस्म जो कोई शिकार नाहे करणो। चार शयूं। पंजी शइ, फला रफसा, बेहिजाब गुफ्तगू नाहे करनी, बेहुदा गुफ्तगू नाहे करनी, बद कलामी नाहे करनी। आम हालत में बेहुदा गुफ्तगू जायज़ ना है, पर पंहिंजी घरवारी सां बेहिजाब गुफ्तगू जायज़ आहे। एहराम ॿधण खां बाद फला रफसा, कोई बेहिजाब गुफ्तगू घरवारी सां भी नाहे करनी। ऐं उलमा फरमाइनि था फला रफसा इहो मुराद भी आहे त घरवारी जी हक अदायगी भी नाहे करनी एहराम ॿधण खां बाद। ये 5 कम हज जे एहराम खां बाद जायज़ न आहे। 6 कम, वला जिदाल, कंहिंसां झेड़ो नाहे करणो, कंहिंसां लड़ाई नाहे करणी, कंहिंसां गालम गलोच नाहे करणो। इहा जेकी लड़ाई आहे इहा आम हालत में भी जायज़ न आहे, पर हज जे एहराम ॿधण खां बाद हर हालत में इहा लड़ाई गुनाह हुआ। ऐं असांजा पाकिस्तान जा, हिंदुस्तान जा घणनि मुल्कनि जा हाजी सगोरा जॾहिं हज जे लाइ वेंदा आहिनि ऐं उते हजर असवद खे बोसो ॾियणो हूंदो आहे त पोइ हिक ॿिए खे धिका, हिक ॿिए खे मुक्का, हिक ॿिए खे चंबा। त मां अॻिते थी हजर असवद खे बोसो ॾियां, हालांकि हजर असवद खे बोसो ॾियणो सुन्नत ऐं मुस्तहब आहे, फर्ज़ वाजिब त न आहे। मुस्तहब अमल जे लाइ तव्हां गुनाह जो कमु कयो था, हिक ॿिए खे धिका ॾियो था। तव्हां जेकॾहिं हजरे असवद ताईं नथा पहुची सघो, तव्हां परे खां बि इस्तेलाम कयो। ज़रूरी त न आहे तव्हां ॿियनि खे धिका ॾेई करे, ऐं इन्ही धिका ॾियण में हिकु त एहराम जी हालत में विढ़ण जो गुनाह, ॿियो मस्जिद में विढ़ण जो गुनाह,
मस्जिद हराम मस्जिद जी हद आहे न। हे जेकी पाकिस्तान जी मस्जिद आहे इन जे अंदर भी एक ॿिए सां विढ़णु केॾो वॾो गुनाह आहे, मस्जिद जी बेअदबी आहे। मस्जिद हराम में जेकॾहिं हिक ॿिए खे धिका ॾेई हजरे असवद खे बोसो ॾियूं त उहो गुनाह न आहे। एहराम जी हालत में विढ़ण जो गुनाह, मस्जिद में विढ़ण जो गुनाह, बेतुल्लाह जे साम्हूं बीही विढ़ण जो गुनाह। असांजे हाजिन खे इन शइ जो अहसास न हूंदो आहे, बोसो त ॾियणो आहे। इन करे चवनि था न अक़ीदत जे लाइ अक़ल हुजणु ज़रूरी आहे। अक़ीदत जे लाइ, इश्क जे लाइ अक़ल जो हुजणु ज़रूरी आहे त माण्हू अक़ीदत में एॾो बेहोश न थिए जो गुनाह जे कम में मुलविस थी वञे। त हजर असवद खे बोसे ॾियण जे चकर में जेकॾहिं असां हिक ॿिए खे धिका ॾेई तकलीफ़ ॾियूं था त इहो गुनाह इन करे वॾो आहे छो त एहराम जी हालत में विढ़णु, मस्जिद हराम में विढ़णु, बेतुल्लाह जे साम्हूं विढ़णु त केॾो वॾो गुनाह। तव्हांखे जगह नथी मिले, तव्हां परे खां बि इस्तेलाम कयो। मुस्तहब अमल आहे। मुस्तहब अमल करण जे लाइ कंहिंखे तकलीफ़ न आहे ॾियणी। वला फुसूक, गुनाह जो कम भी कोई ना आहे करणो। जेका भी कम शरीयत में नाजायज़ आहिनि उहे एहराम जी हालत में भी ना आहिनि करणा। ये चंद कम हर हाजी के जंहिंखे हज जो इरादो आहे उहो यादि रखे त इहे चंद कम एहराम जी हालत में न आहिनि करणा। उन खां बाद हज कहिड़े शख्स जे मथां फर्ज़ थींदो आहे, घणनि खे इन शइ जी ख़बर न हूंदी आहे त हज असांजे मथां फर्ज़ आहे या न आहे। ज़कात जी ख़बर लॻी वेंदी आहे, उसुर जी ख़बर लॻी वेंदी आहे, पर हज जी घणनि माण्हुनि खे ख़बर न हूंदी आहे। अॼु इहो उसूल भी चङी तरह सम्झी छॾियो त हज कहिड़े मुसलमान जे मथां फर्ज़ आहे। हज उन शख्स जे मथां फर्ज़ थींदो आहे जेको सभ खां पहिरियों मुसलमान हुजे। मुसलमान हुजे। नंबर ॿियो बालिग़ हुजे। नाबालिग़ ॿार जे मथां हज फर्ज़ न आहे। नंबर टियों आक़िल हुजे, यानी मजनून सादो, जंहिंखे पंहिंजे वजूद जी ख़बर न हुजे। मलन क़िस्म जो माण्हू हूंदो आहे न सादड़ो, जंहिंखे पंहिंजी सफ़ाई वग़ैरह जो भी ख़्याल न हूंदो आहे त उन जे मथां हज फर्ज़ न आहे। मुसलमान हुजे, बालिग़ हुजे, आक़िल हुजे। टे शयूं इहे। चौथी शइ पंहिंजे ज़िंदगी जी ज़रूरियात जो सामान मुहैया हुजेसि। जेकियूं इंसान जी ज़िंदगी में ज़रूरियात जूं शयूं आहिनि उहे उन वटि मौजूद हुजनि। चौथी शइ जॾहिं हज जे लाइ वञे त जेतिरो अरसो उनखे हज ते वञण खां बाद वापसी ताईं लॻंदो ओतिरनि ॾींहंनि जो घर वारनि जे लाइ खाइण पीअण रहण ऐं तमाम ज़रूरियात जो सामान मुहैया करे वञे। जेतिरा ॾींहं हज में लॻंदा ओतिरा ॾींहं घर वारनि जो ज़रूरी ख़र्च, बुनियादी ख़र्च जो इंतज़ाम करे वञे। चार शयूं। पंजी शइ हज ते वञण खां वठी हज खां मोटण ताईं जेतिरो ख़र्च ईंदो आहे ओतिरो समूरो उन वटि ख़र्च हुजे। इहे पंज शराइत जंहिंमें मौजूद आहिनि उन जे मथां हज फर्ज़ आहे मर्द जे लाइ। औरत जे लाइ हिकिड़ी इज़ाफ़ी शर्त आहे त औरत सां गॾु जॾहिं उन जो महरम रिश्तेदार हुजे त पोइ उन जे मथां हज फर्ज़ थींदो आहे। महरम रिश्तेदार न आहे, यानी पीउ हुजेसि, भाउ हुजेसि, पुटु हुजेसि, चाचो हुजेसि या मामो हुजेसि। इहे जेके सक्का महरम रिश्तेदार आहिनि उन्हनि मंझो को हिकिड़ो हुजे जेको इन सफ़र में उन सां गॾु हुजेसि, वगरना
औरत भलजा मालदार थे उन जे मथां हज फर्ज़ न थींदो आहे जेसीं ताईं महरम रिश्तेदार जो इंतज़ाम न हुजे, या त पंहिंजे ख़र्च ते पंहिंजे मुड़ुस खे या पीउ खे या भाउ खे या पुट खे गॾु वठी वञे, या कंहिं महरम रिश्तेदार जे मथां हज फर्ज़ आहे त हुन सां गॾु वञे। असांजे माहौल जे अंदरि हिकु इहा जहालत बि आहे त चंद औरतां टलो ठाहे कंहिं गैर महरम सां गॾु हज करण वेंदियूं। बहानो चाहे कुराड़ियूं आहिनि, ज़ईफ़ुल उमर आहिनि। मूंखे ॿुधायो शरीयत जी कहिड़ी किताब में लिखियल आहे त कुराड़ी थियण खां बाद उनजो हज ते गैर महरम सां वञणु जाइज़ आहे? इहा शर्त कंहिं किताब में आहे? शरीयत जो उसूल आहे महरम रिश्तेदार मौजूद आहे त वञी सघे थी, न त उनजे मथां हज फर्ज़ न आहे। ये जेके अक्सर टोला ठही वेंदा आहिनि न, इन में इहा वॾी ग़लती थींदी आहे त महरम मौजूद न हूंदो आहे, गैर महरम सां बि हज करे ईंदो। ऐं इहे हज जा जेके शराइत आहिनि जंहिंसां इंसान जे मथां हज फर्ज़ थींदो आहे, इहे यादि रखो हज फर्ज़ इबादत आहे। उन जे लाइ केतिरो ज़रूरी आहे त पाण वटि बुनियादी ज़रूरियात जो सामान हुजेसि, हज जो समूरो ख़र्च हुजेसि, ऐं जेतिरा ॾींहं हज में लॻंदा ओतिरनि ॾींहंनि जो घर जो ख़र्च बि ॾेई वञे, पोइ उन जे मथां हज फर्ज़ आहे। जेके माण्हू ॿियनि खां पिनी करे हज जे लाइ वञनि था, इन जे हज जी अल्लाह खे काई लोड़ न। जॾहिं फर्ज़ न आहे त ज़रूरत छा आहे? ऐं असांजे तबलीगी माहौल में भी कुछ इहो सिस्टम आहे, जंहिंखे 4 महीना लगाइणा आहिनि, चिल्लो लगाइणो आहे, त यादि रखो उहो पंहिंजे ख़र्च ते वञे ऐं उन जे लाइ बि सफ़र जो समूरो ख़र्च हुजेसि, ऐं जॾहिं वापसि अचे त एतिरे टाइम जो घर वारनि खे ख़र्च ॾेई वञे। बाज़ मरतबा कुझु माण्हू ख़ाली हथ तबलीग हलनि था, साईं हलो अल्लाह जी मदद थींदी, छा अल्लाह जी मदद थींदी? माण्हुनि खे सवाल कंदो, कंहिंखो 1000, कंहिंखो 2000, कंहिंखो 500। साईं साल हणी आयो, 4 महीना हणी आयो, जॾहिं वापसि ईंदो असां अखियुनि सां अहिड़ा माण्हू ॾिठासीं जीअं 4 महीना हणी ईंदा, माण्हुनि खां सवाल कंदा, साईं 1000 ॾिजां, मां चिल्ले 4 महीननि ते वियल हुउसि, ख़र्च कोन्हे। साईं 500 ॾिजां, मां हाणे 4 महीना हणी आयो आहियां, मां वटि ख़र्च न आहे, घर में सौदो न आहे, ॿार बीमार आहिनि। त इहो शख़्स दीन खे तबलीग खे बदनाम करे थो। जंहिंखो सवाल कंदो त मां 4 महीना हणी मोटी आयो आहियां, मां वटि पैसा न आहिनि, मूंखे पैसा ॾे, त ॿुधण वारे शख़्स जे दिलि में छा तबलीग जी मोहबत पैदा थींदी? उन जे दिलि में छा पैदा थींदो त तबलीग वारा तबलीग हणी पिनण शुरू करनि था। दीन खे हक़ीर न सम्झो। जॾहिं फर्ज़ हज जे लाइ ज़रूरी आहे त उन वटि एतिरो ख़र्च हुजे, जेतिरा ॾींहं उनखे हज में लॻंदा एतिरा ॾींहं उहो पंहिंजे घर जे समूरे ख़र्च जो इंतज़ाम करे वञे, पोइ हज उन ते मथां फर्ज़ आहे। तबलीग त 4 महीना छिलो फर्ज़ वाजिब न आहे। माहौल खे बहितर बनाइण जो हिकु तरीक़ेकार आहे। उन जे लाइ माण्हू जेकॾहिं बग़ैर ख़र्च जे निकिरी पए, वरी इज्तिमा ते माण्हुनि को सवाल, रायविंड में माण्हुनि को सवाल, सिरोज़े में माण्हुनि को सवाल, चिल्ले में माण्हुनि को सवाल, इहा दीन जी बदनामी आहे। कोई दुनिया जो आलिम सगोरो तव्हांखे इहा फतवा न ॾींदो, तव्हां ख़ाली हथ वञो, वेंदड़ बि सवाल कयो, वापसि अची वरी माण्हुनि खां सवाल कयो त मां चिल्लो हणी आयो आहियां। त जमात जे लाइ बि इहा शइ ज़रूरी आहे। पंहिंजी ताक़त ते, पंहिंजे ख़र्च ते, बग़ैर कंहिंखां उम्मीद रखी जमात में वञे। मुफ्ती साहब ज़कात जे पैसनि सां मस्जिद जे पेश इमाम खे तनख़्वाह ॾियणु सही आहे?
इन सां ज़कात अदा थी वेंदी। जॾहिं तव्हां कंहिं मस्जिद में कंहिं पेश इमाम खे मुक़ररु कयो था ऐं उन जी तनख़्वाह मुक़ररु कयो था त हाणे उहा तनख़्वाह मुक़्तदिन जे मथां इलाइक़े वारनि जे मथां लाज़िम थींदी आहे त ज़कात जे पैसनि सां नियत ज़कात जी आहे ऐं ॾियणी तनख़्वाह आहे त इन सां ज़कात अदा न थींदी। छो त जेकी उन जी तनख़्वाह इहा तव्हांजे मथां ज़कात खां अलावा लाज़िम आहे, इन सां ज़कात अदा न थींदी। तनख़्वाह ॾियण खां बाद जेकॾहिं तव्हां उनखे ज़कात या उशर जेकॾहिं अॻिलो मुस्तहिक आहे त पोइ तव्हां ॾेई सघो था। बाक़ी तनख़्वाह जी आड़ में, तनख़्वाह जी सूरत में ज़कात ॾियण सां ज़कात अदा न थींदी आहे। मुफ़्ती साहब, ज़कात जे पैसनि सां मस्जिद ठाहिराइण या रस्ते में नलको लॻाइण सां ज़कात अदा थी वेंदी। ज़कात जी अदायगी जे लाइ पहिरीं शर्त इहा आहे त जंहिं शख़्स खे तव्हां ज़कात ॾियो था उहो इंसान हुजे, यानी मख़लूक़ी एतबार सां इंसान हुजे, मुसलमान हुजे ऐं ज़कात वठण जो मुस्तहिक हुजे। नलको इंसान न आहे, मस्जिद इंसान न आहे, काई इमारत आहे, मदरसो आहे, इमारत ठाहिराइण जे लाइ ज़कात जा पैसा ॾियण सां ज़कात अदा न थींदी। सवाब आहे मस्जिद ठाहिराइण, मदरसो ठाहिराइण, नलको लॻाइण सवाब जो कमु आहे। तव्हां इहे कम इज़ाफ़ी चंदे सां कयो, लेकिन ज़कात जा पैसा मस्जिद में लॻाइण सां या रस्ते में नलको ठाहिराइण सां तव्हांजी ज़कात अदा न थींदी। मुफ़्ती साहब, गाॾी, खाद या का बि शइ उधार ते महांगी करे वेचण जाइज़ आहे? मसलन नक़द 50,000 में ऐं उधार ते 70,000 ते वेचण जाइज़ आहे? इहो सवाल असांजे मुआशरे में ॾाढो हलंदो आहे, जंहिंसां कुझु माण्हू शक में बि हूंदा आहिनि त इहो सूद आहे या इहो जाइज़ आहे। मसलन हिकिड़ी शइ आहे, दुकानदार उहा शइ नक़द ॾिए थो, गाॾी आहे नक़द ॾिए थो ₹1,00,000 जी, ऐं साॻी गाॾी जेकॾहिं तव्हां 6 महीननि जी उधार ते वठंदव त 30,000 मथे वठंदो, 1,30,000 जी ॾींदो या 1.5 लख जी ॾींदो। त हाणे इहो तरीक़ेकार जाइज़ आहे या न, इन मसइले खे चङी तरह सम्झो। जेकॾहिं गौर सां तवज्जो सां सम्झंदो तव्हांखे सम्झ में ईंदो, न त हमेशह तव्हांखे इहो शक रहंदो त इहो सूद आहे। यादि रखो, जेकी बि शइ तव्हां पंहिंजे गिराक खे खपायो था, मोबाइल आहे, गाॾी आहे, खाद या का बि शइ आहे, तव्हां वटि गिराक आयो, तव्हां उनखे ॾिनो त ही गाॾी आहे ₹1,00,000 जी नक़द, उधार ते 1,30,000 जी आहे, तोखे जीअं वणे उहे वठ। उधार ते जेकॾहिं अॻिलो वठे थो त इहो सूद न आहे। छो सूद न आहे? वजह छा आहे? सूद इन करे न आहे त हिक भर पैसा आहिनि, ॿी भर सामान आहे, एवज़ मौजूद आहे। सूद तॾहिं थींदो आहे जॾहिं असां पैसा कंहिंखो इज़ाफ़ी वठूं ऐं इन जो को एवज़ ई न हुजे, का शइ न हुजे। हा, जेकॾहिं को शख़्स तव्हांखे चए थो हे गाॾी ₹1,00,000 जी आहे, उधार ते 1,30,000 जी आहे, जेतिरो तूं लेट कंदे एतिरा पैसा वधंदा वेंदा, त इहो हराम आहे, इहो सूद आहे। छो त जेकी तव्हां रक़म ताख़ीर करण जे लाइ वधायो था, उन रक़म जो कोई एवज़ मौजूद न आहे। 6 महीननि जी उधार ते गाॾी तव्हां ॾसे छॾी 1,30,000 जी आहे, हाणे 7 महीने में जेके तव्हां 2,000 3,000 वधाया आहिनि, इन्हनि जो कोई एवज़ न आहे। इहो सिधो सो सूद ऐं हराम आहे। तव्हांखे उधार ते शइ ॾियणी आहे, शइ मुतयन कयो त हे फलाणी शइ मां ॾियां थो, रेट मुतयन कयो, 6 महीने पैसा वठंदो मां 1,30,000, लेट थी आहे तॾहिं बि 1,30,000, जल्दी ॾिने तॾहिं बि 1,30,000, इहो सूद न आहे।
हा ईअं न आहे ग्राहक चए त मां जेकॾहिं कुझु अॻे ॾेई मां त कुझु घटि कजां, इहो बि जाइज़ न आहे। जेकी रक़म उन वक़्तु मुतयन थी वञे जॾहिं सौदो थिए थो, उन वक़्तु शइ बि ॾेखारणी आहे, रेट बि मुक़ररु करिणो आहे ऐं मुद्दत बि मुक़ररु करणी आहे त साल जी उधार आहे या 6 महीननि जी आहे, त पोइ इहो सौदो बिल्कुलु जाइज़ आहे, इज़ाफ़ी रक़म बि जाइज़ आहे। पर जॾहिं तव्हां इहा शर्त लाहींदव जेतिरो लेट कंदे जुर्मानो वधंदो वेंदो त इहो जुर्मानो हराम आहे, इहो सिधो सो सूद आहे। त इन शइ में फ़र्क़ु आहे। माण्हुनि खे इहा शइ सम्झ में न ईंदी आहे। जिथे खाद जो दुकान ॾिठो उनखे फौरन सूदखोर सॾींदा, जिथे दवा जो दुकान ॾिठो फौरन सूदखोर सॾींदा। अक्सर असांजे इलाइक़नि में हर खाद वारे खे सूदखोर जी निगाह सां ॾिसंदा आहियूं, त ने भाॻो इहो कमीशन खाईंदो हूंदो। ईअं न आहे, तरीक़ेकार पुछो। हा जेकॾहिं उहो लेट करण सां जुर्मानो मथो हणे थो, इज़ाफ़ी रक़म हणे थो, त इहो सूद आहे, इहो हराम आहे। अल्लाह तबारक व तआला इहे ॻाल्हियूं सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।